बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु असांजी टॉपिक आहे ज्योमेट्री। ज्योमेट्री खे अगरि ॾिसूं असां लिटरली त वर्ड ज्योमेट्री comes from Greek words geo means earth and metron means measurement. So geometry means measuring of the earth. अगर असां इन डेफिनेशन ते अचूं था त उन में आहे geometry is the branch of mathematics that deals with the study of shapes, size, position, angles and dimensions of objects and space. ये मतलब है त ये एक मैथमेटिक्स जी ब्रांच आहे ऐं जंहिंजो ताल्लुक़ आहे मुख़्तलिफ़ शेप्स सां, उन्हनि जी साइज़, पोजीशन, एंगल्स ऐं मुख़्तलिफ़ डायमेंशन कंहिं बि ऑब्जेक्ट या जेके स्पेस में आहिनि। ऐं असां जेको आहे 3 डायमेंशन वर्ल्ड में रहूं था, माना असांजी जेका वर्ल्ड आहे उहा 3 डायमेंशन आहे। तव्हां या त लेंथ मापे सघो था, विड्थ मापे सघो था ऐं हाइट मापे सघो था। 3 डायमेंशन इनखे चइबो। हिते तक़रीबन जेका बि शेप हूंदी उन में लेंथ हूंदी या विड्थ हूंदी, लेंथ विड्थ हूंदी या वरी 3 शयूं हूंदियूं, लेंथ विड्थ ऐं हाइट। अगरि जंहिंखे सिर्फ़ु लेंथ हुजे त उहा 1 डायमेंशन थींदी। हिते सिर्फ़ु लेंथ हुजे, जीअं हाणे लाइन थींदी आहे उन में 1 डायमेंशन आहे, सिर्फ़ु लेंथ मापे सघंदा आहियूं। अगरि 2 डायमेंशन हूंदो जंहिंमें लेंथ बि हुजे ऐं विड्थ बि हुजे त पोइ उहे शेप्स वरी स्क्वायर वग़ैरह जेके थींदा आहिनि उहे असां 2 डायमेंशन हूंदा आहिनि, छो जो उन्हनि में लेंथ बि हूंदी आहे, उन्हनि में विड्थ बि हूंदी आहे। जेकॾहिं असां क्यूब ते हलिया वञूं त उन में वरी हाइट बि हूंदी आहे, त पोइ उहो 3 डायमेंशन थी वेंदो आहे। हाणे ॾिसो असां अचूं था पॉइंट ते। पॉइंट जेका आहे उहा अ पॉइंट शोज़ अ लोकेशन, इट हैज़ नो साइज़ एंड शेप, मीन्स 0 डायमेंशन आहे। यानी काई बि पॉइंट हुजे, मिसाल जीअं हीअ पॉइंट आहे, इन में काई बि डायमेंशन कान्हे, न इन में लेंथ आहे न इन में विड्थ आहे, यानी 0 डायमेंशन आहे। ठीकु आहे। अच्छा, हाणे इन जी जाइ ते वरी लाइन थी अचे। लाइन हैज़ स्ट्रेट एंड एक्सटेंड्स इन बोथ डायरेक्शन। यानी लाइन जेका आहे उहा ॿिन्ही पासनि ॾे एक्सटेंड थी थिए, हलंदी थी वञे। इहा इनफाइनाइट आहे। हे लाइन जो शेप आहे, मिसाल हेॾे बि हलंदी त परते बि हलंदी। इहा तव्हांजी 1 डायमेंशन हुंदी, छो जो असां इन जी लेंथ सिर्फ़ु मापे सघंदासीं। ठीकु आहे। उन खां पोइ लाइन सेगमेंट आहे। लाइन सेगमेंट में वरी छा हूंदो आहे त लाइन सेगमेंट हैज़ 2 एंड पॉइंट्स। हिन में वरी 2 एंड पॉइंट हूंदियूं आहिनि। लाइन में काई बि एंड पॉइंट कान्हे, काथे बि न खुटंदी, ऐं लाइन सेगमेंट में वरी एंड पॉइंट्स हूंदियूं आहिनि। ऐं इहा बि तव्हांजी 1 डायमेंशन आहे, इन जी लेंथ मापे सघूं था असां। उन खां पोइ थो अचे रे। हाणे रे हैज़ 1 एंड पॉइंट एंड एक्सटेंड्स इन 1 डायरेक्शन। यानी जेको रे हूंदो आहे उन में 1 जेका एंड पॉइंट आहे ऐं ॿिए पासे ॾांहुं वरी उहो हलंदो थो रहे, त पोइ इहो बि तव्हांजो 1 डायमेंशन आहे। इन जी बि असां लेंथ मापे सघूं था। अच्छा, हाणे उन खां पोइ थी अचे एंगल। एन एंगल इज़ अ मेजर ऑफ रोटेशन बिटवीन 2 रेज़ और लाइन। यानी जेका एंगल आहे उनखे 2 रे सां या 2 लाइनुनि सां ठाहे सघिजे थो, जंहिंखे असां वर्टेक्स कोठींदा आहियूं। हाणे हीअ जेका एंगल आहे हिते वर्टेक्स आहे, इन में कोई बि डायमेंशन में मेजर न थींदी आहे, या डिग्रीज़ में मेजर थींदी आहे, या इनखे रेडियन में मेजर कयो वेंदो आहे। यानी हिन जो कोई बि लेंथ या जेका सो विड्थ या वरी जेका सो हाइट वग़ैरह हिन जी नथी मापे सघिजे। इनखे वरी असां छा में मापींदा आहियूं? डिग्रीज़ में मापींदा आहियूं, जेके रोटेशन में हलंदियूं आहिनि। 360 डिग्रीज़ आहिनि जेको आहे सो तव्हांजो एंगल्स, यानी 0 खां वठी 360 डिग्री ताईं जेके रोटेशन में आहिनि एंगल्स, उहे असां मापे सघूं था। अच्छा, हाणे 2D शेप्स कहिड़ियूं आहिनि? जीअं हाणे अहिड़ियूं शेप्स जंहिंखे सिर्फ़ु 2 डायमेंशन हुजनि, माना हाणे दे हैव 2 डायमेंशन्स, लेंथ ऐं विड्थ। हाणे इन्हनि में सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु लेंथ ऐं विड्थ हूंदी आहे।
जीअं सर्किल आहे, अगरि असां हिकु प्लेन ते या फ्लैट फिगर ठाहियूं था त इहे तव्हांजी फ्लैट फिगर्स में थियूं अचनि, यानी प्लेन फिगर्स आहिनि। सर्किल आहे, स्क्वायर आहे, ट्राइंगल आहे, ऐं अहिड़ियूं ॿियूं बि खोड़ सारियूं आहिनि जेके असां मिसाल पने ते ठाहे सघूं। ट्राइंगल थी वई, स्क्वायर थी वियो, इहे सभई तव्हांजूं जेको आहे सो 2 डायमेंशन फिगर्स आहिनि। ऐं इहे फ्लैट शेप्स आहिनि, ॾिसो। उन खां पोइ 3 डायमेंशन जेके आहिनि दे हैव 3 डायमेंशन्स। हाणे उन में कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं हूंदियूं, लेंथ, विड्थ, हाइट, या उनखे असां डेप्थ बि चवंदा आहियूं। अगरि ऊंधाई में हलियो वञे, हेठि को का खाई वाई खोटियूं था त पोइ ज़ाहिर आहे उहा वरी हाइट न वधबी, उहा डेप्थ वधबी। त उन में बि साॻे नमूने 3 शयूं अची वञनि थियूं, लेंथ, विड्थ ऐं डेप्थ। हाणे उहे कहिड़ियूं आहिनि, जीअं हाणे क्यूब थी वियो, स्फीयर आहे लाइक बॉल, या सिलेंडर आहे, या कोन आहे। अहिड़ियूं मुख़्तलिफ़ शेप्स जेके हूंदियूं उहे वरी असां इंशाल्लाह इन्हनि खे वरी वधीक डिस्कस बि कंदासीं। ऐं इन खां पोइ ॿिए लेक्चर में इंशाल्लाह पेरीमीटर ऐं एरिया ऐं वॉल्यूम बि इन खे असां डिस्कस कंदासीं। अच्छा, इन खां अॻु में मां तव्हांखे इहो ॿुधाइणु चाहियां त हे त असां पढ़ियोसीं भई 3D वर्ल्ड आहे, ठीकु आहे। 3D वर्ल्ड असां जंहिंमें रहूं था उहा 3D वर्ल्ड आहे, पर मैथमेटिकली ऐं थियोरिटिकली असां 4D शेप्स बि जेको आहे सो एग्ज़िस्ट कनि थियूं, जेके विज़िबल न हूंदियूं आहिनि। हाणे ॾिसो, देयर आर शेप्स इन 4D बट दे आर नॉट विज़िबल इन रियल लाइफ। इहे विज़िबल न हूंदियूं आहिनि। जीअं हाणे कंहिं बि काई बि जेका तव्हां जेकॾहिं कोई स्क्वायर या क्यूब रखो था त उन जो शेडो थींदो न। हाणे उहो शेडो बि त उन क्यूब सां गॾु हलंदो, ठीकु आहे। सो उन खां अलावा जेको तव्हांजो हिते अचे थो, देयर आर नॉट विज़िबल इन रियल लाइफ। 4D ऑफन कॉल्ड टाइम। हाणे ॾिसो, टाइम बि त मेजर थींदो न। सो लेंथ बि थी वई, विड्थ बि थी वई, हाइट बि थी वई, ऐं उन खां पोइ टाइम थो अचे, त टाइम बि इनविज़िबल आहे, माना उहो उनखे बि असां अहिड़े ई नमूने आइंस्टाइन जी जेका थ्योरी ऑफ रिलेटिविटी आहे उन में बि यूज़ ऑफ 4D स्पेस टाइम कयो वियो आहे, यानी 3D स्पेस प्लस टाइम, त पोइ उहो तव्हांजो थी वेंदो 4D। ऐं ॿिया मुख़्तलिफ़ शेप्स आहिनि, ट्रेज़ेक्ट, इहा बि हिकिड़ी शेप आहे, या वरी हाइपर क्यूब आहे। इहे बि ॿई शेप्स इन्हनि जूं मिलाए करे असां 4D शेप ठाहे सघूं था। वरी महिरबानी, इंशाल्लाह वरी नेक्स्ट टाइम इन्हनि ते वधीक डिस्कस कंदासीं। अॼु जो लेक्चर पूरो थियो हिते। अस्सलाम वालेकुम।